हुन सजनी के पंहिंजे घर जी नूंहं पण छंडिया अचण ॾींस। सजनी तू मुझी पसंद आई आई मां चाहियो तो तू सिर्फ मुझी पसंद न पूरे घर जी पसंद थी वही। हुन मुझे हक ते धाणो हयो आ। हुन कुछ भी न कयो आ। जेको सुख मुखे हासिल ना है थियो न इहो सुख मां सजनी के भी हासिल करना कोन ॾींदस। मां सजनी के एड़ो नाच नचाईंदस जो हू ॾेह के वनी ॾस ॾींदी। सजनी 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 ओ सजनी 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 ओ सजनी मां तो सां शादी करण तो चाहे। मुझे ख्याल में हाण असा के ता हलण घुर्जे। अचो मामा। ये सब कुछ तुझी नाइल जे करे थियो आहे। जेकॾहिं तूं हिन के सख्ती सां सम्झाई है न ईअं कॾहिं बि न थिया। सजनी छा तू काशान के सुञाणींदी आ? मम्मा इत्तेफाक सां हिकु दफ़ा मुलाकात थी हा। हिन घर में जे कॾहिं कुंवार बणजी ईंदी त उहा फ़क़त महक हूंदी, सजनी न। फौजिया तू हिन बेवकूफ के समझाए हिन जो दिमाग खराब थी है शायद। हाँ असां दुनिया के केड़ो जवाब दींदासे त वडीअ के विहारे नंढीअ जी शादी पिया कराए। असां जी मर्दी ओ शादी का पहिरें ही एतरी बेतकल्लुफ। ओ हेलो शादी केर तो करे तुसा? तू मुसा शादी भी करी मुख्य त काजी साहब फोन करे बुधायो है। हाणे तमाम जल्द काशान जी शादी ऐं रुखसती थियण वारी आहे। अंडरस्टैंड? त खत्म करे न फर्क खे। पंहिंजी नंढी भेण खे हथनि सां कुंवार बणाए रुखसत कर। आई एम सॉरी मामा। छा पई गोली? No, no, no. You know, money is very big problem. हिन घर में नो मुझी मर्जी सां ईंदी। आई ॻाल्हि समझ में? तो पोए पंहिंजे अकेले भाउ जी खुशी में खुश रहो ना। मतलब त तहां महक सां शादी
न कंदा? ॾिस नादिया, मां जेकॾहिं शादी कंदुसि त फ़क़ति सजनी सां कंदुसि। मां जेकॾहिं शादी कंदुसि त फ़क़ति सजनी सां कंदुसि। चरी तो मूंखे चरी चयो? हा, इहा चरियाट नाहे त पे छा आहे? ज़िद हुओ बि इंसान खे नुक़सान खां सवाइ कुझु बि नाहे ॾींदो। त पोइ हुन सजनीअ खे पंहिंजे घर जी नूंहं बणजण ॾियां? अचण ॾींसि। इहो त सिर्फ़ तोखे ई इख्तियार आहे त तूं उनखे पंहिंजे घर मां कढें ऐं कीअं थी ज़लील करे कढी। सजनी ओ सजनी 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 ओ सजनी ठीक आ, पर तू करणु छा थी चाहीं? तूं बसि ॾिसंदी वञ त मां छा थी करियां। मां सजनीअ खे अहिड़ो नाच नचाईंदसि, अहिड़ो नाच नचाईंदसि जो हू ॾेह खे वञी ॾस ॾींदी। सजनी ओ सजनी 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 ओ सजनी
अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। देर सां सलाम करण जो सबब न पुछंदो? ना, बादशाही तबीयत ना है मुझी। तव्हां शायद मुंहिंजी ॻाल्हि खे मज़ाक सम्झो। जंहिंखे दिल जी धड़कन बणाए रखिजे, हथनि जी तकदीर बणाए रखिजे, उन जी ॻाल्हि खे मज़ाक सम्झण गुनाह बराबरि आहे। केॾो न सुठो हुजे हा जो इहा रस्म बणाई वञे हा त कुंवार पंहिंजो घूंघट पाण मथे खणे, पर ईअं न आहे। बाबा साईं जी वफ़ात खां पोइ उन्हनि जो समूरो कारोबार संभालण जी ज़िम्मेवारी मुंहिंजे मथां अची वई। मूंखे शरारती माण्हू ॾाढा पसंदि आहिनि, पर मूंखे शरारती में शुमार न कजो। मूंखे मुंहिंजी फ्रेंड चयो आहे जेसि ताईं को तोहफ़ो न मिले उहो न ॾेखारिजांइ। मुंहुं ॾेखारण जे बजाए हथ पई ॾेखारी। सजनी सजनी माशाअल्लाह, लगे तो अजरात भरण जरातो आहे। अजरात घट में घट अहिड़ियूं ॻाल्हियूं न कयो। सजनी तू मुझी पसंद है, ऐं मां चाहियां तो त तू सिर्फ मुझी पसंद न पूरे घर जी पसंद थी वञे। तव्हां परेशान न थियो, ईअं ई थींदो सरकार। शुक्र आहे कुंवार राणी तो खुश हुई। मम्मा, छा भाभी पंहिंजी अम्मी जे घर हली हुई आहे छा? हाँ, शाम ताईं वापसि अची वेंदी। इहा बि हिकिड़ी रस्म आहे। वॾी नसीबनि वारी आहे भाभी। मूंखे त न केरु वठण आयो ऐं न मां केॾे वयसि। इन में असांजो त को कसूर न आहे। तुंहिंजो मुड़ुसु त शादी जे पहिरें ॾींहं खां वठी इन घर में वेठो आहे। तोखे यादि कोन्हे छा? मम्मा, अगरि तव्हां अकबर खे बि घर वठी ॾियो हा न त मुंहिंजी बि सॼी ख़ुशियूं पूरी थी सघनि पियूं। फौजिया, तू समझी छो नथी? मूं बि ईअं ई पेचायो, पर जेकॾहिं अकबर खे घर वठी ॾियो तो सभु कुझु विकिणी खाई छॾे हा। मम्मा, जे खाई वञे हा त हिन में छा थी पियो? मुंहिंजे हिसे जो खाए हा न। घटि में घटि मुंहिंजे अरमान, मुंहिंजी ख़्वाहिशां त पूरी थींदा न मम्मा। मुंहिंजा सॼा सपना त चकनाचूर थी विया न। हाणे त तव्हां ख़ुशि थी वञो। फौजिया, चरी छोकरी कुछ समझे ही नथी। हिनखे कहिड़ी ख़बर त अकबर केॾो शातिर आहे। कीअं समझायां हिनखे? छा थियो आहे? एॾी कवर में आई आहीं? जेको सुख मूंखे हासिल न आहे थियो न, इहो सुख मां सजनी खे बि हासिल करण कोन ॾींदसि। ओहो त सभु ठीकु आहे, पर हाणे छा थियो आहे?
जेके ॻाल्हियूं तूं मूंखे रेस्टोरेंट में ॾसी हुयूं न उहो मूंखे हाणे थी सम्झ में अचनि। खुदा जो शुक्र आहे देर सां ही सही पर तोखे कुछ समझ में त आयो। पर मूंखे सम्झ में नथो अचे त मां कयां छा। तू कुछ करी या न करी पर प्लीज फिलहाल पंहिंजो इहो रोअण बंदि कर। तू पंहिंजे अंदर जो कूड़ कढी ॿाहिरि फिटो कर। छा मतलब? सच खे त ॻाल्हाइण जी तमीज़ ई नाहे हूंदी ऐं कूड़ खे ॾिस केॾी न दीदा दिलेरीअ सां ॻाल्हाईंदो आहे। सच जे पलव में कूड़ जा मोती पवण शुरू करे छॾ। तूं मुंहिंजो साथ ॾींदी आ? जेकॾहिं मुंहिंजी ॻाल्हि मञींदीअ त मां तोसां गॾु आहियां। ठीकु आ पर तूं करण छा थी चाहीं? तूं बसि ॾिसंदी वञ त मां छा थी करियां। मां सजनीअ खे अहिड़ो नाच नचाईंदसि अहिड़ो नाच नचाईंदसि जो हू ॾेह खे वञी ॾस ॾींदी। दीद में हर उम्मीद में सोहणो होयो हर सफर साथ सिक में पल हिक में जीवन ही थे व्यो ज़हर। कॾहिं असां सां बि दुआ सलाम करे छॾंदा कयो। तव्हां मुंहिंजा साहब न आहियो। साहब न आहियो त मां छा आहियां? हिन घर जी मजबूरी। तोखे कहिड़ी मजबूरी आहे? हमेशह काशान जा जूता पई साफ़ करी। इहो मुंहिंजो कमु आहे, मुंहिंजी मर्ज़ी आहे। तव्हांखे ॿियो को कमु न आहे छा? तोखे ॾिसण ऐं तोसां ॻाल्हाइण मुंहिंजे लाइ सभिनि खां वधीक अहम कमु इहो ई आहे। काॾे पई वञी? तव्हांखे ॿुधाइण ज़रूरी न आहे। हाय हाय ज़ालिम मारे छॾे। कुछ न कुछ करणो पवंदो। सजनी ओ सजनी 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 ओ सजनी तव्हांखे सब कुछ ख़बर आहे पोइ बि तव्हां मूंखे जेरी मरण जो सबक था ॾियो। नो ममा नो, मां पंहिंजो हक़ वसूल करे रहंदसि। सजनी ओ सजनी 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 ओ सजनी ममा ममा ही तव्हां छा पियो कयो? बसि ईअं टाइम पास पे कयमि। ममा ही तव्हांजो कमु न आहे। ही ज़ारा किथे आहे? ज़ारा खे मूं फिर साफ़ करण लाइ छॾियो आहे। मूंखे त कुझु सम्झ में नथो अचे। वरी तोखे छा नथो सम्झ में अचे? हिते तव्हांजो मूड ख़राबु आहे, हुते फौजिया रोअंदी पई वञे। आख़िर मामलो छा आहे? मूंखे बि त ॿुधायो न ममा। तूं केरु थींदी आहीं पुछण वारी? ठीकु आहे न ॿुधायो, तव्हांजी मर्ज़ी। पर मूंखे त सभु ख़बर आहे। छा छा ख़बर आहे तोखे? ठीकु आहे,
तव्हां पंहिंजी समूरी कावड़ मूं ते लाहे छॾियो, पर प्लीज़ तव्हां इहो त ॿुधायो न त मुंहिंजी प्यारी भाॼाई वेंदे वक़्तु ख़ुशि हुई न? इन्हीअ ॻाल्हि जो त दुख आहे। फौजिया वीचारी मुंहिंजी न्याणी रोए पई, पर आख़िर छो? छोजो अच्छा, त इहा ॻाल्हि आहे। मामा तव्हां फौजिया जो दुख दूर करणु चाहियो था? हा, अच्छा इहो ॿुधायो त असांजी भाॼाई पंहिंजे माइटनि सतावड़े ते वेंदी? हा, उहो त वेंदी। हा, त पोइ हुन ॾाइण खे वञण ई न ॾियो। वाह, तो मुंहिंजी मुश्किल ई आसान करे छॾी। न उहा सतावड़े ते वेंदी ऐं न ई मुंहिंजी न्याणी फौजिया जी दिलि दुखंदी। तूं आहीं त मुंहिंजी धीअ, पर दिलि चए थो त तोखे सलाम कयां। मुंहिंजी धीअ। ये महक अलाए किथे रहिजी वई आहे, सजनीअ जे पोयां पइजी वई आहे। ममा तोखे छा थियो आहे? कुछ न ममा, धक लॻो आहे। ही रात थी वई आहे, ही सजनी अञा ताईं छो सुती पई आहे? सुम्हण ॾेसि हुनखे। पर एतिरी गहरी निंड हिन खां पहिरीं त मां ईअं त नाहे ॾिठो। सफ़ा बेहोश लॻी पई आहे। जॾहिं तुंहिंजी शादी थींदी न, पोइ तोखे सभु ख़बर पइजी वेंदी। हा, किथे थी न वञे मुंहिंजी शादी। वरी मायूसीअ जूं ॻाल्हियूं। मायूस न आहियां मां, बाक़ी कावड़ आहे मूंखे। कावड़ वरी तोखे कहिड़ी ॻाल्हि ते आहे? हुन मुंहिंजे हक़ ते धाणो हयो आहे। हुन कुझु बि न कयो आहे, बसि क़िस्मत जी ॻाल्हि हुई। काशान हुनजे नसीब में हुयो, हुन सां थी वियसि। हा, बसि रुगो मुंहिंजी क़िस्मत फिटियल आहे। ईअं न ॻोल्ह पंहिंजे हथनि में नसीब जे लकीरनि खे चरी। नसीब त उन्हनि जो बि हूंदो आहे जंहिंजा हथ न हूंदा आहिनि। पर ममा, मूं जॾहिं बि पंहिंजे हथनि खे ॾिसंदी आहियां न, मूंखे हिन में का बि मंज़िल न नज़र ईंदी आहे। मूं त मंज़िल जी तरफ़ वधण थी चाहियां, पर अलाए छो मूंखे को बि रस्तो नज़र नथो अचे। पंहिंजे ज़िद खे नसीब जे खाते में न विझ। ममा, तव्हांखे सभु कुझु ख़बर आहे, पोइ बि तव्हां मूंखे जहिड़ी मरण जो सबक़ था ॾियो। नो ममा नो, मां पंहिंजो हक़ वसूल करे रहंदसि। बसि अम्मा, अलाही तुंहिंजो भलो कंदो, तोखे अलाही रस्तो ॾींदो। हेलो। बिल्कुल सही। रात जो जागण लाइ ॾींहं जो डिघी निंड करणु ज़रूरी आहे। अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। हुकुम। सरकार हुकुम ना पर अर्ज आहे।
त मां अचण खां पहिरीं तव्हांखे फ़ोन करे छॾींदुसि ऐं तव्हां हॉर्न जो आवाज़ ॿुधी ॿाहिरि अची वञिजो। इहा वरी तव्हां कहिड़ी ॻाल्हि था कयो? मां मानी तयारु कंदसि ऐं मानी खां ई पोइ हलंदासीं। मां उसूलनि ऐं रस्मुनि जो क़दुरु कंदो आहियां। पोइ मां तव्हांजे घर अची महक खे डिस्टर्ब नथो करणु चाहियां। ओह, छा थियो? चांहि गरम आहे छा? चांहि गरम हुई, वात सड़ी पियो। ठीकु आहे, तव्हां अचनि जी कयो ऐं मां अम्मा खां पुछी तव्हांखे ॿुधायां थी। ओके ओके, टेक केयर। मम्मा, हाँ जी पुट। काशान जो फोन आयो, मूंखे वठण थो अचे पर अंदर नथो अचे महक जे करे। तव्हां ॿुधायो मां छा कयां? मां हुन जी ॻाल्हि जो क़दुरु कयां थी। पुट तोखे सतावड़े ते बि त अचिणो आहे न, पोइ काशान छा कंदो? ठीकु आहे अम्मा, मां हुनखे सम्झायां थी। पर ॿुध, जी मां, कॾहिं कॾहिं इंसान ग़लति न हुजण जे बावजूद बि कंहिंजी दिलि रखंदो आहे। तूं ऐं काशान महक खे ॿई परचायो, तव्हां छो नथा परचायो? परची वेंदी उहा। ठीकु आहे। साथ सिक में पल हिक में जीवन ही थे व्यो ज़हर। वाओ अहिड़ो भुलियो भयो सब कुछ हलियो, बचो रोण रुगो सजनी। सजनी सजनी ओ सजनी 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 ओ सजनी। पंहिंजी भेण खे मना करे छॾ त ख़ुदा जे वास्ते मुंहिंजी मासूम धीअ जो पीछो छॾे ॾे। ऐं हा, आइंदा कमरे में वेही नाश्तो न कजां। जेकर हिते नाश्तो कंदीअ, नाश्तो कोन मिलंदी।